खिप्रो में खबर ईंदड़ खिप्रो में बल्दियाती इलेक्शन में यूसी भोपी ते पाकिस्तान तहरीक इंसाफ जिला काउंसिलर के उम्मीदवार मोहम्मद नवाज दर्स और जीडीए के जिला काउंसिलर के उम्मीदवार रसूल बख्श कीरियो गागन आरीसर और आजाद उम्मीदवार डेराम कोहली जो फार्म बहाल थियण खां पोइ अॼु एतराज़ ॼाणाए ARO सैयद असगर अली शाह 4 उम्मीदवारनि जा फार्म रद्द कया। उन मौके ते पाकिस्तान तहरीक इंसाफ GDA जे अॻवाननि ऐं उम्मीदवारनि SC ऑफिस जे गेट अॻियां पुरअमन एहतजाज रिकॉर्ड करायो। इन अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पहिरीं जेका छंछर जे ॾींहुं शाम जो लिस्ट लॻाई हुई न, उहा लिस्ट लॻाइण समेत उनखे फाड़े छॾियो। उन ते कुझु बि ज़ाहिर न हो त छा लॻल आहे छा न। अॼु बि जेका लिस्ट लॻी पई आहे उन ते ठपो न लॻल आहे सरकारी। ईअं लिस्ट लॻी पई उन में सिर्फ़ु अली हसन जो हिदायत कंदड़ जेको उन कवरिंग उम्मीदवार आहे उहे 2 बहाल थिया आहिनि। बाक़ी जेके 4 फार्म उन 4 खे रद्द करे छॾियो आहे। चवंदो ओरिजिनल NIC उन कोन हुई। बहरहाल उहो त NIC सां ॾेखारी बि इनखे उनखे ॾिसी करे इन बहाल कयो। जो उन टाइम में इहो इशू हो त उन टाइम ॿुधाईंदा न तव्हां NIC कोन्हे, तव्हांजो रिजेक्ट था करियो तव्हांजो। उन टाइम अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे हुई। अॼु इहो नओं इशू ठाहियो अथनि। बिल्कुलु इन जो तव्हांखे सभु ख़बर आहे अनअपोज़ेबल थियण जे करे चक्कर में त असां बिना मुक़ाबले खटे वठूं। फस्ट टाइम जॾहिं असांजे घुरायो उन टाइम ते AC साहब सॼी क्लियर करे चयो भाई बहाल आहे तव्हांजो फार्म। अॼु असांखे ख़बर पई त फार्म रद्द कयो वियो आहे। उन ते जवाज़ जेको लिखियो वियो आहे त रसूल बख्श कीरियो NGOs में कमु करे थो। हालांकि अली हसन हिंगोर जो जेको कवरिंग जो उम्मीदवार उबैदुल्ला हिंगोर हो जंहिंजो फार्म बहाल कयो उहो NGOs में अॼु बि मौजूदु आहे। हिन वक़्तु बि NGOs में कमु करे थो। बहरहाल मुंहिंजो कंहिं बि NGO सां वास्तो कोन्हे को। हीअ धांधली जी शुरूआत आहे। असां कोर्ट जो दर खड़काईंदासूं। असांजे कानून में उमेदु आहे त असांजा कानून हक़ थींदो। साईं असांजो फार्म इन करे रिजेक्ट थियो आहे त तव्हांखे ख़बर आहे त असांजे साम्हूं जेको बीठल आहे अली हसन हिंगोर जो आहे जेको ज़िले सदर आहे। उन करे ही RO इहे उन्हनि जा धुर भरणु उन जे करे जेको आहे फार्म रद्द कयो वियो आहे। असां अॻिते वेंदासीं कानूनी रस्तो कोर्ट में वेंदासीं, अॻिते सेशन कोर्ट में वेंदासीं। इंशाअल्लाह असां इंसाफ़ थींदो। हाणे मुंहिंजे फार्म में इहो जवाबु ॼाणायो वियो आहे त तव्हां हुर फोर्स में आहियो, जॾहिं त आउं हुर फोर्स में कंहिं बि फोर्स में न आहियां। असांखे इन जी अॻुवाट ई ख़बर हुई त हीअ धांधली कंदा, अहिड़ा हथकंडा इस्तेमालु कंदा। ऐं जॾहिं UC भोपी जी स्क्रूटनी जी तारीख़ ॾिनी वई त 18 तारीख़ उन खां पोइ हिननि तारीख़ चेंज कई। उन में बि असांखे शक थियो हिननि जी नीयत बद आहे, हिननि जी नीयत साफ़ कोन्हे। पोइ जॾहिं 20 ते स्क्रूटनी थी त उन टाइम फार्म AC साहब पाण चयो त फार्म तव्हांजा बहाल आहिनि। ओरिजिनल NIC ॾिसी करे पोइ फार्म बहाल थी आहे। हाणे उन खां पोइ लिस्ट लॻाए, लिस्ट फाड़जी वई। उहा बि तव्हांखे ख़बर आहे कीअं फाड़जी वञे थी। उन खां पोइ आचर अची वियो। अॼु जॾहिं लिस्ट लॻी आहे अॼु ॿुधाइनि था त ओरिजिनल NIC कोन हो। हीअ सॼा सरासरी धांधली करणु चाहिनि था। अली हसन जेको सदर आहे पीपल्स पार्टी जो डिस्ट्रिक्ट जो उनखे अनपोज़ आणण जी कोशिशि आहे त 4 माण्हू जेके आज़ादु हो कैंडिडेट उन जो बि फार्म रद्द कयो। GDA जा 2 हुआ उन जा रद्द कया। पाकिस्तान तहरीक इंसाफ जो बि फार्म रद्द कयो वियो। इंशाअल्लाह असां कोर्ट वेंदासीं, इन लाइ भरपूर कोशिशि कंदासीं ऐं असां अपील करियूं था अहिड़ी धांधलियुनि खे रोकियो वञे। साईं असांजा जेके तक़रीबन ख़ासि करे असांजो मेन मुक़ाबिलो हुयो यूनिवर्सिटी भोपी ते, जिते PP जे तरफ़ां अली हसन हिंगोर जो उम्मीदवार हुयो। असांजे फार्मनि में का डिफेक्ट कोन्हे। अली हसन जान बूझ के असांजा फार्म रद्द कराया आहिनि। असांजे उम्मीदवारनि जा हू शिकस्त जे ख़ौफ़ खां डिॼी वियो आहे। हुनखे ख़बर आहे त तव्हां हारायां पियो, शिकस्त खाए पियो। उन शिकस्त जे ख़ौफ़ खां हिन फार्म रद्द कराया आहिनि। फार्म जो को बि इशू कोन्हे राति जंहिंमें रद्द करे सघे। अॼु असांजा जेके फार्म रिजेक्ट कया विया आहिनि उन्हनि जो जेको इशू ॾेखारियो अथनि त ओरिजिनल NIC कोन हुआ। जेको इलेक्शन में बीहे थो त उहो संदा NIC खणी ईंदो आहे। ओरिजिनल उन्हनि जा जेके विटनेस आहिनि उहे बि खणी ईंदो आहे। सो जॾहिं ओरिजिनल NIC हुयो कोन त AC साहब फार्म उनजो बहाल कीअं कयो। पहिरें ॾींहं ते बहाल थी वियो। ॿिए ॾींहं ते उन लिस्ट लॻाई, ॿिए ॾींहुं लिस्ट वरी हटाए छॾी अथनि। अॼु वरी असीं आया आहियूं तॾहिं ॾिठो आहे जेको आहे सो लिस्ट में नालो ई कोन्हे के। सो इहा हिकिड़ी सही सिधी खुली धांधली आहे जंहिंमें हिते जा जेके कम वारा आहिनि AC साहब थी वियो त उन्हनि जेको आहे सो संसद ऑफिस बंदि करे भॼी वियो आहे। असां आला हुकुम खां मुतालबो कंदासीं त इन धांधली खे बंदि कयो वञे। इंशाअल्लाह अॻिते पाकिस्तान तहरीक इंसाफ जी फतेह थींदी। ऐं टफ टाइम ॾिनो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ तॾहिं ख़ौफ़ज़दान। तालका खिप्रो UC भोपी में जेको अॼु टोटल जेके बि उम्मीदवार उन्हनि सभिनि जा फार्म रिजेक्ट करे छॾिया। अली हसन हिंगोर जो PP जो ज़िले सदर आहे। यार तव्हांखे इहो अमल सुठो लॻे त तव्हां ॿुधायो, हिकु मौजूद शख़्सियत आहियो, तव्हां सभिनी उम्मीदवारनि जा फार्म रद्द कराए छॾिया आहिनि। ऐं जेको ROs लॻाइनि उहे सभु मॉल लॻाइनि। हीअ जेको AC आहे उहो हिकु साइड जो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।